ते वरी कुछ काफ़ी टाइम हिन वटि वेठो, 3 ॾींहं ते वरी वधीक टाइम वेठो, पोइ चईसि ॻाल्हि ॿुधो अलाह जा बंदा, तूं आख़िर इहो कंहिंजो नालो थो खणी, कंहिंखे थो पुकारी, इहो केरु आहे? नौजवान चयोसि ॻाल्हि ॿुध, तूं इन शइ खे नथो सम्झी, उहो मुंहिंजो अल्लाह आहे, उहो मुंहिंजो करीम आहे जेको हिकु आहे। तव्हां था चओ त बुत अल्लाह ने, तव्हां था चओ असांखे पूजो, तूं तो चवीं त मां रब आहियां, पर बादशाह न को तूं रब आहे, न को ॿियो रब आहे। अल्लाह उहो आहे जेको बेनियाज़ आहे, हिकु आहे। अल्लाह जो जॾहिं नालो मां खणा थो, चई उहो अल्लाह जी ज़ात मदद कंदो आहे, चई हा, जी जेको खाराए थो, प्यारे थो, हलाए थो, घुमाए थो, मां जे पेट में जेको ॾिए थो, पखी पखड़न के चीतन जड़न के जेको रब दे थो, सो अल्लाह असांखे बुखियो छॾींदो? अल्लाह ॾींदो? तोखे हिते केरु थो ॾे? जी मूंखे बि हिते अल्लाह महिरबानी कंदो आहे, हिते अल्लाह जी ज़ात मदीने वारे अल्लाह जी बरकात पंहिंजे करम सां मूंखे हिते रोज़ी ॾींदो आहे। मुंहिंजो कहिड़ो कमु आहे? मुंहिंजो कमु आहे सिर्फ़ु अल्लाह खे यादि कंदो आहे, सिर्फ़ु अल्लाह खे यादि कंदो आहे। पोइ जॾहिं उन नजूमी खे ख़बर पई त उन बादशाह वटि शिकायत कई त साईं जेको तव्हां नौजवान जादू सिखण जे लाइ ॾिनो आहे, उहो मूंॾे थोरो वक़्तु थो अचे, को ॾींहं में कलाक अधु बि कोन थो अचे, बाक़ी ख़बर न अलाए किथे थो गुज़ारे। हुनखे घुरायो वियो नौजवान खे त भई तूं ॿुधाए काथे तो रही? जी बाबा ॿी ॻाल्हि कान्हे, रस्ते में हिकिड़ो कठाऊं घर आहे जंहिंखे अब्दुल लतीफ़ वसोणे फरमायो आहे त गंद जनी जे गोद में ऐं पापोड़ा पोशाक, उन्हनि जी औताक मुंहिंजो राजा रिझी आई। फरमायो आहे त जन जा कखावा घर फ़क़ीराना हालनि, मदीने वारो उन्हनि सां राज़ी हूंदो आहे। देखो त गंद जनी जे गोद में लांगो ठी न लींग, झुगा जनी भींग, मुंहिंजो होत हिमायत तन। पर अब्दुल लतीफ़ बेटाई घोट रहमतुल्लाह ताला अलैह खे बि इहो हाल पिसंदो। पोइ चईं रस्ते में हिकिड़ो फ़क़ीर आहे, उन वटि वेंदो आहे, ॾाढो सुरूर ईंदो आहे। जी छा चवंदो आहे? जी उहो चवंदो आहे पियो अल्लाहू अल्लाहू अल्लाहू, अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे। हुनखे कावड़ आई, जी बाबा इन वटि वेहण छॾे ॾे, जेकॾहिं न त तोखे सूली ते चाढ़ो। 3 ॾींहं ते वरी नौजवान अची उन वटि वेही रहियो। वेही जॾहिं अॻिते जो उथियो हलियो त ख़ल्क़ बीठी आहे, का हुन रस्ते, का रस्ते जे, का हिन भर, का हुन भर। छो बीठा आहियो? तफ़सीरनि में अचे थो त उहा ख़ल्क़ बीठी त भई इज़दहा बल्लाहे नांग आहे, जेका नांग बल्ला खाए थी, मारे थी, असांखे उन खां भउ थो थिए, असां नथा वञी सघूं। उन नौजवान छा कयो? हिकिड़ी पथरी खणी, उहा पथरी ईअं अखियूं बंदि करे छॾे थो, चवे ओ मुंहिंजा अल्लाह, ओ जेको भूंगड़ी में रहण वारो वली, तुंहिंजो दोस्त, जेकॾहिं तोखे प्यारो आहे त हुनजो वास्तो थी भला खे मुंहिंजी पथरी सां मारे छॾ। जॾहिं ईअं करे जो पथरी हयईं त पथरी भला खे वञे लॻी, भला ढेर थी वई, भला मरी पई। भला जो मरी पई तो ते जेके नौजवान मर्द या औरतूं या बच्चा नंढा वॾा बीठा, उन्हनि जे दिलि में नौजवान जी मोहबत वेहंदी वई। भाई हे तूं कहिड़ो अमल कयो, कहिड़ी ॻाल्हि कयई? जी भाई कोई अमल कोन्हे को, अल्लाह जे वलीअ जो वास्तो विधो त भला मरी वई आहे। एतिरे में उन ई ज़ालिम बादशाह जो हिकिड़ो वज़ीर हो, सौट हो, जेको अखिर को नाबीन थी चुको हो, नाबीन जो थी वियो, त उन खां बाद में उनखे ख़बर पई, चई बाबा मूंखे त इन जो नौजवान ॾे वठी हलो। सुभाणे नौजवान ॾे वठी हलो। जॾहिं नौजवान ॾे वठी आयसि त नौजवान तो चवेसि कर ख़बर, चईसि ॿुधो अथमि त तोखे अल्लाह जी ज़ात महिरबानी कई आहे, मूंखे दुआ घुर त अखियूं मिलनि। बाबा अखियूं मिलंदई, पर शर्त आहे। सुभाणे अल्लाह, अखियूं मिलंदई पर शर्त आहे। जी कहिड़ो? जी मुंहिंजे अल्लाह खे हिकु मञ, अल्लाह सां कंहिंखे शरीक न कर, अल्लाह खे हिकु मञ, तोखे अखियूं मिलंदियूं। ठीकु आहे, मां अल्लाह खे मां हिकु मञियां थो। ईअं करे दुआ घुरी, मुंहिंजो अल्लाह जेको न ओ पट ते वेहण वारो फ़क़ीर, तुंहिंजो वली जे तोखे प्यारो आहे, त हुनजे सदके हिन जे अखियुनि में नूर ॾे। जॾहिं न ईअं करे जो हथ घुमाईंस, हुन वज़ीर जूं अखियूं विला, हुनखे नूर मोटी अखियुनि में। बादशाह जी दरबार में बादशाह अस्सलाम वालेकुम, चए वालेकुम अस्सलाम। अरे तू सलाम तो वरई,
तो के अखियूं कहे ॾिनियूं चई मूंखे अखियूं अल्लाह ॾिनियूं चई कहिड़े अल्लाह चई उहो जेको हिकु आहे सुभाणे जंहिंजो कोई मटो सानी कोन्हे को ॿुधी थी ख़बर बादशाह सुभान अल्लाह तकरीर